अस्सलाम वालेकुम दोस्तों पोएं वीडियो में असां प्रोबेबिलिटी लाइन जे बारे में पढ़ियोसीं। अॼु असां कुझु एग्ज़ाम्पल्स था कयूं। प्रोबेबिलिटी फाइंड करणी आहे हिन क्वेश्चन में रेड मार्बल जी। जॾहिं त हिन बैग में 3 रेड मार्बल्स आहिनि, 2 वाइट, हिकु पर्पल ऐं 4 ग्रीन। त प्रोबेबिलिटी जो फार्मूलो छा आहे? सेम फार्मूलो जीअं फ्रैक्शन जो हूंदो आहे, गिवन अपॉन टोटल। त प्रोबेबिलिटी में छा हूंदो आहे? नंबर ऑफ फेवरेबल केसिस अपॉन टोटल केसिस। यानी फेवरेबल यानी जेको तव्हांखे ॻोल्हणो आहे। हाणे तव्हांखे रेड मार्बल जी ॻोल्हणी आहे त उहे 3 आहिनि, त उहो असां मथो रखंदासीं 3 लाइन ॾेई, हेठो छा रखंदासीं? टोटल। त टोटल घणियूं आहिनि? 10। त तव्हां छा थी वई? 3 अपॉन 10। ठीकु आहे, इहा आहे हिन जी प्रोबेबिलिटी 3 अपॉन 10। ठीकु आहे, तव्हांखे नंबर थो पुछे। हाणे नंबर में तव्हां ॿुधाइणो आहे। अगरि तव्हांखे परसेंटेज में पुछे त इन खे परसेंटेज में कन्वर्ट कंदासीं, पर तव्हां सिर्फ़ु प्रोबेबिलिटी पुछी अथई त 3 अपॉन 10 हिन जी प्रोबेबिलिटी आहे। हाणे हिन क्वेश्चन में तव्हांखे इहो नथो पुछे त लाइकली आहे अनलाइकली आहे छा आहे। ठीकु आहे, त कॾहिं कॾहिं तव्हांखो नंबर्स में पुछंदो आहे, लाइकली वग़ैरह न पुछंदो आहे। ठीकु आहे, त 3 अपॉन 10 इज़ द आंसर। प्रोबेबिलिटी मॉडल हैज़ 2 कंपोनेंट्स। प्रोबेबिलिटी मॉडल में 2 शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। हिकिड़ी सैम्पल स्पेस आहे ऐं ॿियो आउटकम आहे। सैम्पल स्पेस छा आहे? सैम्पल स्पेस खे एस सां डिनोट कयो वेंदो आहे ऐं उन में सभु पॉसिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि। यानी एस इज़ द सेट डिनोटेड बाय एस इज़ अ सैम्पल स्पेस, अ सेट हुज एलिमेंट्स आर ऑल द पॉसिबिलिटीज़ डेट कैन अकर। यानी जेतिरियूं पॉसिबिलिटीज़ थी सघनि थियूं कंहिं इवेंट जूं, ऐं इन सैम्पल स्पेस जे हर एलिमेंट खे आउटकम सॾिबो आहे। ठीकु आहे, हाणे छा प्रोबेबिलिटी ऑफ एन आउटकम इज़ अ नंबर एंड हैज़ 2 प्रॉपर्टीज़। हाणे कंहिं न कंहिं आउटकम जी प्रोबेबिलिटी का न को नंबर थींदी आहे, जीअं पोइ हिते 3 अपॉन 10 थी। द प्रोबेबिलिटी असाइन टू ईच आउटकम इज़ नॉन नेगेटिव। हाणे प्रोबेबिलिटी नेगेटिव न थींदी आहे। छो तव्हांखे ख़बर आहे त 0 खां हेठि कुझु बि न आहे। छो त 0 खां हेठि नेगेटिव नंबर हूंदा आहिनि ऐं प्रोबेबिलिटी 0 खां हेठि न वेंदी आहे। ऐं सम ऑफ ऑल प्रोबेबिलिटीज़ इक्वल्स टू 1। हाणे मिसाल कंहिं छके जूं सभई प्रोबेबिलिटीज़ लभंदा 1 जूं, 2 जूं, 6 नंबरनि जूं, 5 जूं, 4 जूं, 3 जूं, 2 जूं, सभिनी खे जॾहिं जोड़ कंदव त 1 ईंदो। ठीकु आहे, लेट्स रोल अ डाई वंस। हाणे छके खे चए थो हिकिड़ो दफ़ो तव्हां उछलियो। दिस इज़ अ सैम्पल स्पेस। हाणे सैम्पल स्पेस पढ़ियोसीं न, त सभु पॉसिबिलिटीज़। त छके जूं सभु पॉसिबिलिटीज़ छा आहिनि? त छको उछलण त या त 21 अची सघे थो, या 2 या 3 या 4 या 5 या 6। ठीकु आहे, त प्रोबेबिलिटी जो फार्मूलो छा आहे? प्रोबेबिलिटी जो फार्मूला आहे नंबर ऑफ वेज डेट ई कैन अकर, या नंबर ऑफ फेवरेबल केसिस अपॉन नंबर ऑफ ऑल केसिस या पॉसिबिलिटीज़। ठीकु आहे, हाणे चए थो त प्रोबेबिलिटी छा थींदी जेकॾहिं मां चवां त ॿधी नंबर ईंदो। ॿधी, हाणे ॿधी घणा नंबर आहिनि तव्हांखे ख़बर आहे? 2, 4 ऐं 6, इहे 3 ॿधी आहिनि। त असांजे प्रोबेबिलिटी जे मथां छा ईंदो? 3 अपॉन छा ईंदो? अपॉन यानी टोटल 6। ठीकु आहे, त 3 अपॉन 6 खे असां सिंप्लीफाई कयोसीं त जवाबु आयो 1 अपॉन 2। त यानी ॿधी अददनि जी प्रोबेबिलिटी आहे 1 अपॉन 2। हाणे किथे किथे वरी एंड ऐं और जा लफ़्ज़ ईंदा आहिनि, इहो बि क्लियर करे छॾियां। द वर्ड एंड इन प्रोबेबिलिटी मीन्स द इंटरसेक्शन ऑफ 2 इवेंट्स, ऐं द वर्ड और इन द प्रोबेबिलिटी मीन्स यूनियन ऑफ 2 इवेंट्स। हाणे सवाल कीअं ईंदो आहे? व्हाट इज़ द प्रोबेबिलिटी डेट यू रोल एन इवन नंबर एंड अ नंबर ग्रेटर दैन 3। यानी हाणे प्रोबेबिलिटी छा आहे? छको उछलियो त ॿधी अदद अचे ऐं 3 खां मथे वारो ॿधी अदद अचे। त छा कंदासीं? पहिरियों ॾिसंदासीं ॿधी अदद कहिड़ा आहिनि? 2, 4, 6। ऐं 3 खां मथे वारा कहिड़ा आहिनि? 4, 5, 6। हुन चयो आहे ॿधी अदद अचनि ऐं नंबर 3 खां मथे वारा अचनि। त नंबर 3 खां मथे वारा आहिनि 4, 5, 6 ऐं ॿधी आहिनि 2, 4, 6। इन्हनि ॿिन्ही जी इंटरसेक्शन कयूं। इंटरसेक्शन तव्हांखे ख़बर ईंदी आहे त छा थींदी? हिकु इंटरसेक्शन हिकु जहिड़ा हिन ॿिन्ही में, हिन ॿिन्ही में हिकु जहिड़ा सिर्फ़ु 4 ऐं 6 आहिनि। त यानी 4 ऐं 6 छा आहिनि? असांजा हिकु जहिड़ा आहिनि। त हिननि जी छा थींदी वञे? 4 ऐं 6 ॿ अदद आहिनि, त 2 अपॉन टोटल 6। त 2 अपॉन 6 खे सिंप्लीफाई कयोसीं, जवाबु अची वियो 1 अपॉन 3। ठीकु आहे, हाणे और था अचूं। द प्रोबेबिलिटी डेट यू रोल एन इवन नंबर और अ नंबर ग्रेटर दैन 3। हाणे चए थो और अ नंबर ग्रेटर दैन 3, इवन नंबर ऐं या वरी 3 खां मथे वारो। तव्हांखे ख़बर आहे इवन नंबर आहे जेको ई सां शो थो थिए, हिते करे थो हिन में। त 2, 4, 6 ऐं 3 खां मथे वारो आहे 4, 5, 6। ॿिन्ही जी यूनियन लधी त आयो जवाबु 2, 4, 5, 6। त इहे थी विया 4 नंबर। 4 अपॉन 6 थींदो जवाबु। 4 अपॉन 6 खे अगरि असां सिंप्लीफाई कंदासीं त अची वियो जवाबु 2 अपॉन 3। ठीकु आहे दोस्तो,
अॼोकी वीडियो में सिर्फ़ु एतिरो ई था पढ़ूं। नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह अञा वधीक तव्हांखे मां इन ते वीडियोज़ ॾींदुमि। इन खां बाद में स्टेटिक्स पढ़ंदासीं। तेसिताईं मूं सां गॾु रहो। ख़ुदा हाफ़िज़।